प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। हिकु दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन श्रीमद भगवत गीता जे सत्संग में। 17 नंबर अध्याय हली रहियो आहे। श्रद्धा त्रय विभाग योग। 3 प्रकारनि जी श्रद्धा थींदी आहे: राजसी, तामसी, सात्विकी। 6 नंबर श्लोक ताईं असां ॿुधोसीं कि श्रद्धा 3 प्रकारनि जी कीअं थींदी आहे, उहे कीअं पूॼा कंदा आहिनि। सात्विक माण्हू कंहिंजी पूॼा कंदा आहिनि, राजसी कंहिंजी ऐं तामसी कंहिंजी। 7 नंबर श्लोक में अॼु अचे थो, श्री कृष्ण भगवान चएस थो अर्जुन, भोजन भी 3 प्रकारनि जो थींदो आहे, तप भी 3 प्रकारनि जो, यज्ञ भी 3 प्रकारनि जो ऐं दान भी ईअं ई 3 प्रकारनि जो, सात्विकी, राजसी ऐं तामसी। तव्हांखे लॻंदो कि सब्जेक्ट चेंज थी वियो, भई हले पई श्रद्धा ते भोजन ही सभु किथां अची विया। सब्जेक्ट चेंज न थियो आहे। श्री कृष्ण भगवान ॿुधाए थो सब्जेक्ट उहो ई पियो थो हले कि कंहिंजी सात्विक श्रद्धा थींदी आहे, कंहिंजी राजसी, कंहिंजी तामसी। पर भोजन सां बि ख़बर पइजी वेंदी आहे। हिते भोजन जी वैरायटी ॿुधाइण मक़सदु कान्हे। हिते भोजन जो अगरि वर्णन अचे थो कि 3 प्रकारनि जो भोजन थींदो आहे, सात्विकी, राजसी, तामसी, त हुन में कोई रेसिपी ॿुधाइण मक़सदु न आहे। हिते मक़सदु इहो आहे माण्हूअ जी वृत्ति पहचानण जो तरीक़ो। कंहिंजे भोजन जे पहचान, चॉइस, भोजन जी चॉइस सां बि तव्हां पतो लॻाए सघो था कि माण्हू राजसी आहे या तामसी आहे या सात्विकी आहे। उनजे यज्ञ करण जे तरीक़े सां, उनजे दान करण जे तरीक़े सां बि तव्हां पहचाने सघो था। त हिते मक़सदु उहो ई आहे कि माण्हू कहिड़ो आहे। पहिरीं त ॿुधाइनि उनजी पूॼा करण सां, उनजी श्रद्धा कंहिंमें आहे, उन सां पतो पइजी वेंदो आहे कि माण्हू सात्विकी आहे, राजसी आहे या तामसी आहे। त हाणे कृष्ण भगवान ॿुधाएसि थो अर्जुन, माण्हूअ जे भोजन सां बि पतो पइजी वेंदो आहे कि उहो राजसी आहे, तामसी आहे या सात्विकी आहे। केॾो सूक्ष्म श्री कृष्ण भगवान पर्दो पियो थो खोले असां सभिनीनि जो। माण्हू केॾो बि लिकाए पंहिंजो सात्विकी पनो, राजसी पनो या तामसी पनो, उहो पतो पइजी वेंदो आहे। अगरि कला ईंदी हुजे ॾिसण वारे खे त उनजे उथण सां, वेहण सां, उनजे भोजन जी चॉइस सां। हाणे कृष्ण भगवान त ॿुधाया आहिनि, पर उन खां पहिरीं मां कुझु जोड़ियां व्यास गद्दीअ तां। तव्हांखे ठीकु लॻे त श्रवण कजो कि तामसी माण्हू कहिड़ो भोजन कंदो आहे, राजसी कहिड़ो कंदो आहे, सात्विकी कहिड़ो कंदो आहे। त तव्हांखे बि ठीकु लॻंदी कि तामसी माण्हू हूंदो आहे सुस्त, आलसी, त उनखे त उहो भोजन वणंदो जेको फ्रीअ में मिले। इहो हिन में लिखियलु कान्हे। तामसी माण्हू जेको आलसी आहे, जंहिंखां महिनत न पुॼंदी आहे, उनजी चॉइस कहिड़ी हूंदी? फ्रीअ में जेको मिले। पोइ कुझु बि मिले, है न। हिते त वर्णन कयो आहे कृष्ण भगवान कि ही तामसी भोजन आहे, ये राजसी भोजन, ही सात्विकी भोजन। पर तामसी माण्हूअ खे कहिड़ो मतिलबु
छा वो राजसी भोजन ठुकराए छॾींदो छा? या सात्विकी भोजन चवंदो मुंहिंजो न आहे? वो चवंदो जेको पैसा त न लॻंदा न, बसि इहो ॿुधाए, फ्रीअ में मिले थो त इहो ई मुंहिंजो भोजन आहे। त हिकु त इहो असां सम्झी सघूं था कि जंहिंखे फ्रीअ वारो खपे उहो तामसी माण्हू, इहो स्वभाव। ऐं ॿियो जेको ॾाढो खाईंदो वञे, तामसी माण्हू ॾाढो खाईंदो, थोरो न। हा, शरीर पेट चए बसि मां फुल थी चुको आहियां, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उहो खाईंदो वेंदो। छो त हुनजे हू जीअं खाइण जे लाइ जी रहियो आहे, हू खाइण जे लाइ जी रहियो आहे कि खाइण ई जीवन आहे। शादियुनि ते कॾहिं वञी रिसेप्शन में तव्हां पहचाने सघो था राजसी माण्हू, तामसी माण्हू, सात्विकी माण्हू। जेको फुल प्लेट भरे छॾे उहो तामसी, ऐं जोरीअ खाईंदो वञे, ढूसींदो वञे, उहो थियो तामसी माण्हू। उनजो मक़सदु इहो आहे कि खाइणो ई आहे। छो त खाई करे पोइ सुम्हंदो बि, खाइण सां उनखे निंड वधीक ईंदी। छो त असांजे भोजन खे पचाईंदी आहे जठराग्नि, त जठराग्नि जे लाइ सॼे शरीर जी ऊर्जा उते पहुची वेंदी आहे। त दिमाग़ शरीर विश्राम चाहींदो आहे कि सॼी मुंहिंजी शक्ति हुनखे पचाइण में लॻी वई आहे भोजन खे, त शरीर सुम्हंदो आहे, निंड कंदो आहे। त तामसी माण्हूअ जो भोजन उहो ई जेको फ्रीअ में मिले ऐं ॾाढो खाईंदो, खाई करे सुम्ही पवंदो, जंहिंसां वधीक निंड अचे उहो भोजन कंदो। राजसी माण्हू गतिशील, रजस गुण थींदो आहे गतिशीलता। राजसी माण्हूअ जो भोजन हूंदो जेको गति प्रदान करे। घणे माण्हू वॉक ते वेंदा आहिनि न, पोइ जूस पीअंदा आहिनि, शेक पीअंदा आहिनि, जंहिंसां एनर्जी अची करे डुकी सघनि। जीअं ब्रेकफास्ट बि कंदा, कि असांखे कुझु कर्म करिणो आहे, केॾा दुकान ते वञिणो आहे, त उनजो भोजन उहो जेको उनखे गति प्रदान करे। सुम्हण वारा भोजन उनखे पसंदि न हूंदा कि उनखे सुम्हारे छॾे। ॾाढा माण्हू चवंदा कोन, अरे वधीक कोन्हे खाइणो मूंखे, वधीक निंड न अची वञे, त उहो राजसी माण्हू भोजन हुन में उहो सभु अची वियो, नॉन वेज बि अची वियो। ऐं ॿियो उहो भोजन कॾहिं कॾहिं कंदो राजसी माण्हू शो ऑफ करण लाइ। वॾी होटल में वेंदो, क्लब में वेंदो, नाइट क्लब में, उते खाईंदो थोरी रोटी, पर पंहिंजे फैमिलीअ सां गॾु या परिवार सां गॾु वेही करे ॻाल्हाईंदा वधीक, ॻाल्हियूं ॿोलियूं वधीक थींदियूं, उते वेठा हूंदा, हेॾा होॾा निहारींदा, एंजॉय कंदा। अहंकार जंहिंमें प्रधान हुजे, भोजन प्रधान न, हिकु त अहंकार प्रधान कि असां नज़र अचूं, ऐं ॿियो जंहिंसां शक्ति ऊर्जा मिले, प्रोटीन मिले ऐं शरीर खे नुक़सान न, सुठी ऊची शइ शरीर में वञे भोजन जे रूप में, ताकि असां वधीक कमु करे सघूं, असां वधीक हेॾा होॾा वञी सघूं। ऐं सात्विक आहार उनखे चइजे जेको माण्हू खाइण लाइ नथो जीए, जीअण जे लाइ खाए थो, जंहिंखे बुख लॻे ई कान थी, ईअं सम्झो, जेको वधीक चिंतन मनन थो करे, विचारशील आहे, सोचे थो, सात्विकता सां जेको रहे थो, जंहिंखे भोजन यादि बि न हूंदो आहे, पोइ जेॾी महिल कोई यादि कराए त यादि अचे, पोइ जेको उनखे मिले उहो खाई वञे, इनखे चइबो आहे सात्विकी भोजन।
भाव भोजन अमृत कर पाया। साईं टेऊराम जी कथा प्रसिद्ध आहे कि उनजी माता जॾहिं उनखे उपदेश कयो त चयो हुयसि कि माल मिठा खाइजां, साधना करण सेखारियसि कि तूं संत ठहण चाहीं थो त तूं मिठा माल खाइजां। मिठा माल मतिलबु जॾहिं ॾाढी बुख लॻई तॾहिं रोटी खाइजां। ॾाढी बुख में हर शइ मिठी लॻंदी आहे। जेको माण्हू स्वाद वठी करे भोजन खाए थो उहो सात्विक माण्हू, ढूसे बि नथो, ॿिए खे ॾेखारे बि नथो, हू प्रेम सां भोजन खे ब्रह्म सम्झी करे, भॻवान जो प्रसाद सम्झी करे ग्रहण करे थो, उहो सात्विक भोजन। तव्हां सां थींदो आहे न, क्लियर कजो कि ईअं थींदो आहे छा कि रोटी यादि न आहे, भोजन यादि न आहे, पर कंहिं अची करे नालो खयो भोजन जो त पोइ हाणे बुख लॻणु शुरू थिए, ईअं थींदो आहे। हा त इहो बि थींदो आहे भई यादि न हुजे कंहिंखे रोटी भोजन, त सभिनि सां थींदो आहे छा? त हूअं ई बुख लॻंदी अथव, माना यादि हूंदव न, पहिरीं यादि हूंदव न कि हिन टाइम ते रोटी खाइणी आहे, इहो हूंदो अथव न, हिन टाइम ते रोटी खाइणी आहे, माना यादि कयो था तॾहिं न। अगरि तव्हां यादि ई न कयो रोटीअ खे, न अगरि यादि न कयो त शायदि बुख बि न लॻेव। तव्हां अगरि डिसाइड न करे वेही रहो कि हिन टाइम ते रोटी खाईंदसि त शायदि बुख बि न लॻे। तव्हां पहिरीं सोचे वेठा हूंदा आहियो न कि हिन टाइम ते खाइबी, त पोइ त लॻंदी न। पर सात्विक माण्हू कोई हुन सां त हलंदो कोन्हे, नियम सां, पाबंदीअ सां। सात्विक माण्हू त प्रसाद सम्झी करे प्रसन्नता सां भोजन खाईंदो आहे। ऐं अगरि तव्हां यादि न कयो, जेॾी महिल शरीर खे हूंदी ज़रूरत पाण ई तव्हां खां घुरंदव। तव्हां डिसाइड न करियो कि हिन टाइम ते रोटी खाइणी आहे, शरीर पाण ई ॿुधाईंदव। इहो बि प्रयोग करे ॾिसो कि शरीर खे केॾी महिल कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उहो शरीर पाण ई ॿुधाईंदो आहे। ज़बरदस्ती व्रत करण जी बि ज़रूरत कान्हे, ज़बरदस्ती डाइटिंग करण जी बि ज़रूरत कान्हे, अति खाइण जी बि ज़रूरत कान्हे। सम्यक आहार कि शरीर 6 प्रकारनि जा स्वाद थींदा आहिनि। शरीर खे ज़रूरत 6 जी पवंदी आहे, पर अलॻि अलॻि टाइम ते। जेको चवंदा आहियो न हीअ इच्छा खाइण जी थिए थी मुंहिंजी, तो शरीर घुरंदो आहे। त इहो आहे सात्विक भोजन कि जेको जॾहिं बुख लॻे तॾहिं खाए। त श्री कृष्ण भॻवान अर्जुन खे चएसि थो, अर्जुन भोजन बि 3 प्रकारनि जा थींदा आहिनि ऐं पंहिंजी पंहिंजी प्रकृतिअ जे अनुसार। हिते महत्वपूर्ण आहे माण्हूअ जी प्रकृति, माण्हूअ जो नेचर, खाइण जे संबंध में कहिड़ो आहे। ॿियो यज्ञ, राजसी माण्हू यज्ञ कीअं कंदो? राजसी माण्हू यज्ञ कंदो कि मुंहिंजो नालो थिए ऐं फल मिले यज्ञ जो। राजसी माण्हू इन लाइ ख़र्च कंदो कि मुंहिंजो नालो बि थिए ऐं इन जो फल मिले। तामसी माण्हू यज्ञ कंदो कि मजबूरी आहे, करणो ई आहे, त थोरो ख़र्च कंदो यज्ञ लाइ, कुझु बचाइण जे लाइ, कि थोरी इज़त बची पए ऐं उअं ई टैक्स न त वधीक लॻी वेंदो, त हल कर, दान कर थोरो। ॾाढा माण्हू ईअं कंदा आहिनि कि टैक्स बचाइण लाइ दान कंदा आहिनि, उहो तामसी आहे यज्ञ, दान उहो तामसी आहे। ऐं सात्विक माण्हू यज्ञ कंदो उत्सव जे लाइ बसि। यज्ञ केवल हवन न समझिजो, कोई भी शुभ कर्म, कोई भी शुभ कार्य
सात्विकी माण्हू कंदो कि उत्सव थे, आनंद थे, प्रसन्नता मिले सभिनीनि खे, इन करे उहो यज्ञ कंदो, कर्म कंदो। ऐं दान बि ईअं ई, राजसी माण्हू दान कंदो, ॿुधायोमांव जीअं नालो करण लाइ। सात्विकी माण्हू दान कंदो करुणा सां कंहिं ते दया करे। ऐं तामसी माण्हू त मुश्किल सां कढंदो अधेलो। त श्री कृष्ण भगवान इहो हिन 7 नंबर श्लोक में ॿुधाए थो। आहार तू अपि सर्वस्य त्रिविध भवति प्रिय, यज्ञ तप तथा दानम तेषां भेदम इमं शृणु। हाणे कृष्ण भगवान ॿुधाएसि थो सात्विक, राजस ऐं तामस आहार जो लक्षण। तंहिंखां पोइ ॿुधाईंदो यज्ञ, तामस, सात्विक यज्ञ जा लक्षण। हींअर अचनि था सात्विक आहार कंहिंखे चइबो आहे, राजस आहार कंहिंखे, ऐं तामस भोजन कहिड़ो। सभिनि खां पहिरीं सात्विक आहार जेको श्री कृष्ण भगवान थो ॿुधाए। आयु सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धना, रस्या स्निग्धा स्थिरा हृदया, आहारा सात्विक प्रिया। आयु, बुद्धि, बल, आरोग्य, सुख ऐं प्रीतीअ खे वधाइण वारो भोजन सात्विक। जेको भोजन आयु वधाए, खुद निर्णय कयूं कि कहिड़ियूं शयूं आयु वधाईंदियूं आहिनि। तुलसीअ जो अर्क आयु वधाईंदो आहे, पाणी आयु वधाईंदो आहे। ॿिए बि जेके शयूं आयु जेके घटि नथा कनि, जेके शयूं असांजी उमिरि घटि नथियूं कनि, भोजन में जेके उमिरि वधाइनि थियूं, सात्विक माण्हूअ खे उहा शइ स्वाभाविक ई पसंदि ईंदी आहे रोटीअ में। बुद्धि वधाइण वारी शइ, बादाम, अखरोट, ॿियो छा, केसर, इहे शयूं बुद्धि वधाईंदियूं आहिनि। बुद्धि वधाइण वारी जे काजू किशमिश, इन्हनि में स्वाभाविक ई रुचि हुजे, ड्राई फ्रूट वणंदो हुजे, त इहो सात्विक आहार आहे। बल वधाइण वारियूं शयूं आहिनि, खीर, अन्न, इहे बल वधाईंदियूं आहिनि। नशेला माण्हू त चवंदव तव्हां 100 रुपए जो मूंखे क्वार्टर पीआरियो, पोइ मुंहिंजो बल ॾिसो। बल त उन सां वधंदो आहे, पर उहो सात्विक बल न आहे, वो थोड़ी देर जो हूंदो आहे। वास्तविक शरीर जो बल वधंदो आहे खीर सां, अन्न सां। माण्हू त हर शइ में सम्झंदा आहिनि कि हिन सां बल वधंदो आहे, सभिनी शयुनि सां बल न वधंदो आहे। अन्न, खीर, जंहिंमें महिनत लॻी हुजे, जंहिं शइ खे पैदा थियण में परिश्रम लॻो हुजे, उन सां बल वधंदो आहे। अन्न पोखण में बल लॻंदो आहे, किसान जी महिनत लॻंदी आहे अन्न में। गांइ जे खीर में बल हूंदो आहे, छो त गऊ माता केॾो गाह खाईंदी आहे, पोइ केॾो हुनखे पचाईंदी आहे महिनत करे, तॾहिं खीर निकिरंदो आहे। ईअं जेके महिनत सां शयूं तयारु थियनि, उन्हनि सां बल वधंदो आहे। आरोग्य प्रदान करण वारियूं शयूं, इम्यूनिटी वधाइण वारियूं शयूं सात्विक थींदियूं आहिनि। उन में बची वयूं इहे सभु, तुलसी, हल्दी, माखी, इहे सभु आरोग्य वधाइण वारियूं। प्रीत वधाइण वारियूं शयूं,
प्रेम वधाइण वारियूं शयूं। सात्विक माण्हू प्रेमी हूंदो आहे। पोइ अन्न जे रूप में बि नथो थी सघे उहा शइ। प्रीत, जिन शइ सां प्रीत वधे उहा शइ कुझु ॿी बि थी सघे। हू प्रकृतिअ में बसि चकर हणी अचे त बि उनखे उहो भोजन मिली वेंदो। केवल प्रेम सां दर्शन करण सां, हू कंहिं अहिड़े माण्हूअ सां मिले जंहिंसां उनखे प्यार आहे, त बि उनखे भोजन मिली वेंदो। प्रीत वधाइण वारो, कंहिंखे सत्संग सां प्यार आहे, सत्संग में अची करे बि हिकु भोजन मिलंदो आहे। 5 कोश त थींदा आहिनि, उहे अलॻि थींदा आहिनि, अन्नोमय कोश, प्राणमय कोश। सत्संग सां असांजा 5 ई कोश पृष्ठ थींदा आहिनि। त सत्संग ॿुधी करे अगरि असांखे प्रीत वधे त इहा आहे सात्विकी भोजन, भाव भोजन, भाव जो भोजन। कॾहिं कॾहिं कंहिंखे ॿिए खे भोजन खाराए करे बि प्रेम वधंदो आहे, पंहिंजो पेट मन भरिजी वेंदो आहे ॿिए खे भोजन खाराए करे। त इहो बि भोजन आहे जेको प्रीत खे वधाए, जेका शइ प्रेम खे वधाए। हाणे प्रेम शयुनि में त हूंदो कोन्हे, प्रेम हूंदो आहे ॾियण वारे में, खाराइण वारे में। त जेको माण्हू उते भोजन थो करे जिते उनखे प्रेम सां खारायो वञे त उहो सात्विकी भोजन आहे। असां प्रेम सां भोजन कयूं, इहा कोशिश कयूं, ऐं भोजन करायूं त बि प्रेम सां, हुन सां न हाईलाइट थी करे, न हुनजो उल्टो लिखी करे प्रेम सां असां कंहिंखे भोजन करायूं। प्रीत वधाइण वारो भोजन सात्विक भोजन थींदो आहे। रस युक्त, रस्या, जंहिंमें रस हुजे, जीअं फल में रस थींदो आहे। ॾाढी शयूं थींदियूं आहिनि सुकल बिल्कुलु, उन्हनि में रस कोन हूंदो आहे। पिज़ा बर्गर में रस थोड़ी हूंदो आहे, बिल्कुलु सोक हूंदियूं आहिनि इहे। सात्विक भोजन उहो जंहिंमें रस हुजे, जंहिंखे चबाइण खां पोइ कुझु रस ठहे। ईअं न कि बसि खोखलो खोखलो मथां ॾिसण में ॾाढो वॾो हुजे, जीअं केक, आइस्क्रीम, इहे फूलियल हूंदियूं आहिनि केवल, इन्हनि में रस न हूंदो आहे। रस युक्त भोजन थींदो आहे सात्विक। चिकनो, चिकने जो अर्थ आहे उहो ई सख़्तु न हुजे, पत्थर वांगुरु न हुजे, स्थिर रहण वारो। स्थिर रहण वारो मतिलबु आहे कि जेको पची वञे, ॿाहिरि थो निकिरी अचे, स्थिर वञी करे पेट में स्थिर रहे, टिकी सघे, अहिड़ो भोजन थींदो आहे सात्विक। हृदय माना हृदय खे मजबूत करण वारो, ऐं ॿियो इहो चई था सघूं हृदय माना प्रेम खे वधाइण वारो भोजन। अहिड़ो आहार सात्विक थींदो आहे। हाणे थो अचे राजस आहार। कटवल, लवणा, तुक्षी, तीक्ष्ण, रुक्ष विदाहन, आहारा राजस्य इष्टा, दुख शोकामय प्रदान। कड़वा, खट्टा, नमकीन, ॾाढा गरम, ॾाढा तिखा, ॾाढा रूखा, ॾाढा दाहकारक, इहे आहिनि राजसी भोजन। हाणे कड़ा भोजन कहिड़ा थींदा आहिनि, जीअं स्ट्रॉन्ग कॉफ़ी, चॉकलेट, अति कड़ो जेको हुजे। राजसी माण्हू इहे पसंदि कंदा आहिनि, राजसी प्रवृत्तिअ वारा माण्हू। अति कड़वा, अति खट्टो भोजन, जंहिंमें लीमो जीअं थी वियो, राजसी माण्हूअ जे भोजन में इहो हूंदो आहे वधीक सवादु, खट्टो। नमकीन,
ॾाढो लवण युक्त माना नमकीन, ऐं वरी गरम, हू गरम गरम भोजन पसंदि कंदो आहे राजसी माण्हू। थधी रोटी हुनखे न वणंदी आहे। किसान थधी रोटी खाईंदो आहे, राजसी माण्हू हुनखे गरम रोटी खपे ऐं तेज तेज तिखो मसालेदार मिर्च हुजनि। राजसी माण्हूअ जो भोजन आहे इहो। श्री कृष्ण भॻवानु जेको ॿुधाए थो, रूखो माना सुकल, जीअं जंहिंखे चइजे उहो। दाहाकारक मतिलबु बाहि वधाइण वारो, भीतर वञी करे एसिडिटी करण वारो, अहिड़ो भोजन कृष्ण भॻवानु चए थो दुख, चिंता ऐं रोग उत्पन्न कंदो आहे। दुख छो त हाली त माण्हू खाई थो वञे, होटल में एॾा मसालेदार आइटम खाई थो वञे, स्वाद बि हुन ख़ुशबू अचेसि थी सुठी, पर आख़िर अंदरि वञी करे उहो दाहकता उत्पन्न थो करे, दुख बि उत्पन्न थो करे ऐं अॻिते शरीर खे बि नुक़सान थो पहुचाए। अॻिते अचे थो तामस भोजन। यात यामम गत्रसम भूति पर्युषितं च यत् उच्छ्ष्टं अपि च अमेध्यं भोजनं तामस्त्रियम्। यात यामम चइबो आहे कच्चो भोजन, अधु पको भोजन, जंहिंखे पचाए करे खाइणु खपे, पर माण्हू पचाए करे न खाए, कच्चो खाई वञे, या अधु कच्चो, अधु पको, अधु पचियल भोजन। फुल्को बि ॾाढनि खे अधु हू वणंदो आहे, घटि सोक, उहो तामसी भोजन आहे। पूरो पकल न हुजे, या इन में नॉनवेज बि अची वियो, तामसी भोजन थींदो आहे नॉनवेज। ॾाढा माण्हू कच्चो बि खाई वेंदा आहिनि, या थोरो ई बसि गरम करे। ऐं रस रहित, जंहिंमें रस ई न हुजे, केवल बसि फूलियल, रस न हुजे, वज़न त हुजे, रस न हुजे, सार कुझु न हुजे, बसि मल ठही करे निकिरी वञे। ऐं दुर्गंध युक्त इहो ई थियो नॉनवेज। ऐं रखियल बासी, पर्युषितम, रखियल भोजन जंहिंखे वणे उहो तामसी। ऐं रखियल त इहो ई थींदो आहे जेको पिज़्ज़ा बर्गर होटलुनि में साॻियो त ॾींदा आहिनि गरम करे। हा, कबाबनि या उहो KFC में जेको पिज़्ज़ा बर्गर इहो थींदो आहे, बसि कढी करे ओॾी महिल ई फटाफट तयारु। जेको अपवित्र भोजन आहे, जंहिंखे पवित्र न चयो वियो आहे शास्त्रनि में, उहो बि खाई वञे। मूल ॻाल्हि इहा ई आहे कि उहो ई अपवित्र, बासी अपवित्र, इन जो ई आहे। मूल ॻाल्हि इहा आहे कि जेको आलसी आहे, हाणे हिन में थी सघे थो का अहिड़ी शइ, मां पहिरीं बि चयो कि जेका सात्विकी ॿुधाई वई आहे हिते, पर तामसी माण्हूअ खे फ्रीअ में मिले त छा न खाईंदो छा? त हिते असांखे ओॾा ध्यानु ॾियणो आहे स्वभाव ते। तामसी केरु, राजसी केरु, छो त हीअं त हर कोई पंहिंजो भोजन मटे करे ऐं साबित करे वेंदो मां सात्विकी आहियां, मां आयु वधाइण वारो ई भोजन कंदो आहियां, मां बुद्धि वधाइण वारो ई खाईंदो पीअंदो आहियां, छो त हिकु पैग पीअंदो आहियां मुंहिंजो दिमाग़ कमु कंदो आहे। उन लाइ त उहो थी वियो बुद्धि वधाइण वारो भोजन। त असांखे ध्यानु ॾियणो आहे वृत्तीअ जे तरफ़, स्वभाव माण्हूअ जो। ही कृष्ण भॻवान ॿुधाया आहिनि। असां अगरि गहराईअ सां अध्ययन कंदासीं त हिकु जो हू निकिरी ईंदो कि सात्विक भोजन में छा छा थींदो आहे।
पर माण्हूअ जी चालाकीअ जो अंत कान्हे। इन करे असां उन जो स्वभाव खे ई पकड़े हलूं कि राजसी माण्हू केरु, सात्विकी केरु। सात्विकी केवल जीअण जे लाइ भोजन कंदो ऐं तामसी भोजन जे लाइ, खाइण जे लाइ जीअंदो। ऐं राजसी माण्हू जेको हूंदो सो ॾेखारण जे लाइ भोजन कंदो ऐं कुझु पाइण जे लाइ भोजन कंदो, लड़ायूं करण जे लाइ हू सभु कुझु खाईंदो पीअंदो जंहिंसां हुनखे शक्ति अचे। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल। गुरु नानक देव साहिब जन जॾहिं यात्राऊं शुरू कयूं, पहिरीं यात्रा में हुन जी मुलाक़ात थी भाई लालूअ सां। वाढो हो जेको महिनत करे जेको भोजन ठाहे करे गुरु नानक जे अॻियां खणी आयो पंहिंजे खून पसीने जी कमाईअ सां, उहो ई जेको भोजन हो सिंपल। ऐं मलक भागुअ वॾो भंडारो कयो हो, राजसी भंडारो। गुरु नानक उते कोन वियो त मलक भागो उतां जी रोटी खणी करे गुरु नानक वटि आयो, चई साईं हीअ रोटी खाओ, हू छा था खाओ। ॾाढा माण्हू ईअं हिते बि कंदा आहिनि संसार में कि हीअ छा था खाओ। ॾिसो असां मां ॾिठो आहे जीअं जीअं समय गुज़रियो आहे, माण्हुनि शादीअ में स्टॉल वधाया आहिनि। माण्हू स्टॉल वधाईंदो वियो आहे, आइटम वधाईंदो ई वियो आहे, शयूं वधाईंदो वियो आहे। छो त अहंकार जुड़ियल आहे उते, राजसी माण्हूअ जो अहंकार। ऐं ॾाढा त चवंदा आहिनि कि असां कमायूं ई इन लाइ पिया था, जीवन भर इन लाइ पिया था कमायूं कि शादी सुठे सां करे सघूं। हद आहे, शादी सुठे सां करण लाइ पिया था कमायूं। उहो बि हाणे मुश्किल थी वई अथनि लॉकडाउन में। त कॾहिं भंडारो सुठे सां करण लाइ कमायो न, उहो बि ग़रीबनि खे। त मलक भागो गुरु नानक खे चए थो मुंहिंजी रोटी खाई ॾिसो। गुरु नानक चई मूंखे इन मां त खून पियो थो नज़र अचे। हुनखे गुस्सो लॻी वियो, चई कीअं था तव्हां चओ। गुरु नानक चयईंसि ॾिस, हुनजो फुल्को खणी करे गुरु नानक जोर सां दॿायो त हुन मां रतु निकिरी आयो, ऐं हुन वाढे लालूअ जो फुल्को खणी दॿायो त खीर निकितो। त हिते ई पतो पइजी वियो हीउ सात्विकी भोजन आहे, हीअ तामसी भोजन आहे। राजसी बि कान्हे, तामसी आहे। ऐं जहिड़ो भोजन खाइबो ओहिड़ो माण्हू पाण थी वेंदो। जहिड़ो अन्न तहिड़ो मन, जहिड़ो भोजन तहिड़ो मन। ऐं फ्रीअ जो खाईंदे खाईंदे माण्हूअ जी बुद्धि तामसी थी वेंदी आहे। महिनत जो खाईंदे बुद्धि सात्विक थींदी आहे, ऐं महिनत करे सुठो खाइण राजसी बुद्धि थींदी आहे। तामसी माण्हू मां ॾिठो आहे बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हिकु भाई जो उठ उन खां छॾाए करे वठी भॻो, अॻिते वञी करे उहो उठ हिकु जव पई हुई, ढेरी पई हुई जूअर जी, उन में वञी मुंहुं विधई उठ वारो हुनजे पुठियां आयो, ॾिठई मुंहिंजो उठ त जवर खाई वियो आहे, अलाए कंहिं माण्हूअ जी आहे। त उठ वारो रुअण लॻो, जोर जोर सां रुअण लॻो। त जंहिंजी जव जी ढेरी हुई उहो आयो, चई छो थो रोई। चईंसि मुंहिंजे उठ जेको आहे न तुंहिंजी जव जी ढेरी खाई छॾी आहे। त हुन चईंसि अरे यार मुंहिंजो त नुक़सानु थी वियो, पर रुअण त मूंखे खपे न, मां त रुआं कोन थो, तूं छो थो रोई। अच्छा तूं चिंता न कर, मूंखे हिन जा पैसा भरे न ॾिजां, बसि हाणे न रो। हो चई मां इन करे नथो रुआं, मां इन करे थो रुआं मुंहिंजे हिन उठ खे हाणे हराम जो खाइण जी आदत पइजी वेंदी। हिन करे पहिरियों दफ़ो हराम जो मिलियो, हिन मुंहुं विधई फ्रीअ जी शइ में, हाणे जिते किथे मुंहुं मारींदो रहंदो। बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे फ्रीअ जो भोजन खाइण सां। प्रसाद जी ॻाल्हि अलॻि आहे,
प्रसाद भोजन कान्हे, प्रसाद तामसी कान थींदो आहे, प्रसाद प्रसाद थींदो आहे, हमेशा सात्विक हूंदो आहे, तॾहिं हुन में एॾो स्वादु हूंदो आहे। पर प्रसाद खाई करे घटि में घटि कुझु शेवा त कजे, उहा बि ज़रूरी कान्हे, पर सोचिजे कि किथे असां भंडारे में खाऊं था, थोरी शेवा करे वठूं, या अहो भाव भॻवान खे धन्यवाद ॾेई वञूं। हिकु धन्यवाद भॻवान खे कि हे परमात्मा, तुंहिंजे सदके भोजन मिले थो। प्रसाद आहे त प्रसाद खे हथ बि त जोड़बा आहिनि, ये कुछ तो माण्हू कम करे, प्रसाद के हथ जोड़े, भगवान जो नाम जपे ऐं भोजन करे उनके धन्यवाद दे, तो पो आहे प्रसाद, पो थियो सात्विकी भोजन। पर बाक़ी फ्री जो समझी भोजन जो ॿाहिरां अचे थो, तव्हांखे त इहो अनुभव कोन हूंदो, असां 52 खे आहे इहो, 52 में टिकाणनि में ॿाहिरां रोटी ईंदी आहे, गृहस्थी जेका कढंदा आहिनि रोटी, कि पहिरीं रोटी दरबार में टिकाणे में, त उहे छो कढंदा आहिनि, उन्हनि उहे क्लियर आहिनि, उहे स्पष्ट आहिनि कि असां छो था कढूं, ताकि असांजी का पाप जी कमाई अची वई हुजे त हिन बहाने निकिरी वञे, शुद्ध थी वञे धन, ॿाहिरि जो भली कुझु बि थिए। या उन्हनि जी सोच आहे, ॾाढा चालाक अथव गृहस्थी, पर ॿाहिरि खे त सोचणु पवंदो न कि छो थो कोई फ्री में ॾे असांखे रोटी, असांखे खाइणु खपे या न खाइणु खपे, ऐं खाई करे उनखे पचाइणो कीअं आहे, इहो त 52 खे सोचणु खपे न। त असां तामसी भोजन खां बचूं, प्रसाद समझी करे खाऊं, उहो सात्विक भोजन आहे। ॾाढा वरी छा कंदा आहिनि, प्रसाद बि कोन खाईंदा आहिनि, त उहो त अहंकार थी वियो। प्रसाद मैं नहीं लेती, प्रसाद मैं नहीं खाती भोजन भंडारे में, त छा तूं महान थी वई आहे, त इहो अहंकार थी वियो। ओतिरो ई दोषी उहो आहे जेको अनादर थो करे प्रसाद जो, जेतिरो दोषी आहे कि बिना आदर जे प्रसाद खाए थो, ॿई बराबरि आहिनि। त श्री कृष्ण भगवान चए थो, तामस पुरुष खे अपवित्र भोजन भी प्रिय हूंदो आहे, ऐं जेको सुठो न आहे उहो भोजन भी उनखे प्रिय हूंदो आहे। असांखे इहे सभु भेद सम्झणु खपनि ऐं पंहिंजी वृत्ति सात्विक करणु खपे। सात्विक वृत्ति कीअं थींदी, सत्संग में अची करे, सत्संग ॿुधी करे ऐं भॻवान जो नाम जपण सां। अचो हिकु भॼन ॻायूं, तंहिंखां पोइ सत्संग खे विराम था ॾियूं। जप ले बंदे फिर पीछे पछताएगा, नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा, फिर पीछे पछताएगा, नाम हरि का जप ले बंदे पछताएगा।
पछताएगा। नाम हरि का जप ले बंदे, फिर पीछे पछताएगा। नाम हरि का जप ले बंदे। वहाँ से क्या ले आया जग में, यहाँ से क्या ले जाएगा। वहाँ से क्या ले आया जग में, मुट्ठी बांध के आया जग में, हाथ पसारे जाएगा। फिर पीछे पछताएगा। नाम हरि का जप ले बंदे, फिर पीछे पछताएगा। नाम हरि का जप ले बंदे। बालापन खेलन हो, बालापन में खेला खाया। आई जवानी मस्त रहा, बूढ़ापन में रोग सताए। खाट पड़ा पछताएगा। जपना है तो जप ले बंदे, आखिर तो मिट जाएगा। कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर सुनो भाई साधो, करनी का फल पाएगा। नाम हरि का जप ले बंदे, फिर पीछे पछताएगा। नाम हरि का जप ले बंदे। फिर पीछे पछताएगा। हिते असां सत्संग के विराम था ॾियूं, वरी सुभाणे मिलूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।